झॾो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद खान टालपुर में सकाफ़त जे ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में उस्तादनि ऐं शागिर्दनि पंहिंजो सकाफ़ती लिबास सिंधी टोपी अजरक पाए क़ौमी गीतनि ते रक़्स करे मुख़्तलिफ़ टबरूद पेश कया। हिन मौक़े ते हेडमास्टर मनोज कुमार ॿिनि ख़िताब कंदे चयो त एकता ॾियारो सिंधियुनि जी हिकु उमेद आहे। हिन ॾींहं ते सभई सिंधी पंहिंजी सकाफ़ती टोपी अजरक पाए हिकु लड़ी में पहुची वेंदा आहिनि ऐं क़ौमूं पंहिंजी सकाफ़त सां सुञाती वेंदियूं आहिनि। असां पंहिंजी अचण वारी नस्ल खे ऐं ईंदड़ नस्ल खे पंहिंजी सिंध जी 5000 साल पुराणी सकाफ़त सां तारीख़ सां हिननि खे ॿारनि खे आगाह करियूं ऐं असीं इंशाल्लाह कंदा रहंदासीं। अजरक ऐं टोपी ॿार पाए आया आहिनि, तमामु सुहिणा लॻी रहिया आहिनि। हीअ अॼु ईद जो ॾींहुं जेको आहे सो करे मल्हाए रहिया आहियूं। ये सकाफ़ती ॾियारा हर साल जेको आहे सो मल्हायो वञे थो। सिंध में रहण वारा सभु सिंधी आहियूं ऐं असां सिंधी ही जेको सो हिकु आहियूं ऐं उनजो एकता जो असां सभु प्रोग्राम इहो करे इहो ॾियारो मल्हाए असां एकता जो सिंध सां गॾु हुजण जो सबूत ॾिनो आहे। तॾहिं त बाद में समय स्कूली शागिर्दनि सिंधी टोपी अजरक पाए सकाफ़ती रैली कढी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk